मुंहुं ॾिसण जी बि हिकु अजीब रस्म आहे। जॾहिं ॿियूं छोकिरियूं ऐं औरतूं कुंवार जो घूंघट खणे उन जो मुंहुं ॾिसी रहियूं हुयूं त उन्हनि जे वात मां हिकु ई लफ़्ज़ ॿुधिजी रहियो हो त छा त कुंवार आहे, एॾी सुहिणी। कोई मज़ाक में त कोई खिलंदे हिक ॿिए सां ताड़ियूं मिलाई तारीफ़ करे रहियूं हुयूं। मुंहुं ॾिसण खां पोइ कुंवार जे हथ में कुझु पैसा ॾेई रहियूं हुयूं। ईअं ई कुंवार जो सभु मुंहुं ॾिसंदा पिया आया। महिमान औरतूं ऐं पाड़े जूं औरतूं, नंढियूं वॾियूं, छोकिरियूं ऐं ॾेर, नंढा नंढा छोकर, सभई मुंहुं ॾिसण लाइ ईअं बेचैन हुआ जीअं रमज़ान जी ईद जो चंड ॾिसण लाइ मुस्लमान बेचैन हूंदा आहिनि। हर को मुंहुं ॾिसण खां पोइ तारीफ़ लाइ अजीब जुमलनि सां नवाज़ी रहियो हो। आख़िरकार राति जो तक़रीबन 2 पहर जो घणी रश ख़तम थी। हूअं बि अक्सर जॾहिं बि किथे का छोकिरो शादी करे ईंदो आहे त छोकिरियूं उन कुंवार जो उन वक़्त ताईं पासो न आहिनि छॾींदियूं जेसि ताईं सुहाग राति लाइ घोट कमरे में न वठी वञे ऐं हू वञे आरामी थियनि। मूंखे बि तमामु घणी ख़्वाहिश हुई त मां बि कुंवार जो मुंहुं ॾिसां, पर अॻु में रश हुजण सबबु मौक़ो न मिली सघियो ऐं हाणे रश बि ख़तम थी चुकी हुई। घणियूं औरतूं ऐं छोकिरियूं, नंढा वॾा, ॿार मानी खाइण में मसरूफ़ हुआ। मूं घोट वारे कमरे में वेंदे ई कुंवार जे पासे में वेठल हिकु महिमान छोकिरीअ खे ईअं सदा हईं जीअं को फ़क़ीर अल्लाह ऐं भॻवान जे नाले ते ख़ैरात घुरण वक़्तु हणंदो आहे। मूं ॾिठो त कमरे में हल्की रोशनी थी रही हुई। हवा लाइ उलहंदी थरी खुलियल हुई। उतर जी हवा सुज़ाट करे लॻी रही हुई ऐं हल्को हल्को छित वारो पंखो हली रहियो हो। कुंवार जे पासे में सिर्फ़ 3 या 4 छोकिरियूं हुयूं ऐं हिकु माई हुई, गॾु जंहिंजो हिकु नंढड़ो ॿार बि हो जंहिंखे हू थञ पीआरे रही हुई। मूंखे ॾिसी उन औरत पंहिंजी छातीअ खे ढकण जी कोशिशि कई ऐं ॿार खीर पीअंदे पीअंदे छातीअ सां खेॾी रहियो हो ऐं ढकियल औरतनि तां कपिड़ो खणी रहियो हो। मूं गौर सां औरत ॾांहुं निहारियो, संदसि चहिरो बिल्कुलु खुलियल हुयो। कमरे में हल्की रोशनी थी रही हुई, ॼण मंदिर जो को ॾीओ जली रहियो हुजे। कुंवार जे पासे में वेठल छोकिरीअ खे मूं अखियुनि सां इशारो कयो त मुहतरमा खे चओ त पंहिंजो दीदार त कराए। छोकिरी चपन ते हल्की मुस्कुराहट आणी कुंवार जी बांह खे आङुर जो हल्को इशारो कयईं ऐं अखियुनि सां मूं ॾांहुं इशारो कंदे चयईं, भाभी हिन खे मुंहुं ॾेखारियो। कुंवार जे कननि में जॾहिं इहे लफ़्ज़ बेतरतीब पवण लॻा तॾहिं हू कुझु पंहिंजो पाण खे ठाहिण लॻी ऐं मां अॻियां ई ईअं वेही रहियसि ॼण की देवीअ जे मंदर में उनजी मूर्ति अॻियां इबादत लाइ वेठो हुजां। जॾहिं कुंवार पंहिंजो पाण खे बिल्कुलु ठाही वरितो तॾहिं हू पंहिंजे ई हथनि सां नज़ाकत मां ईअं घूंघट हटाइण लॻी ॼण सुहाग राति जे टाइम घोट अॻियां हटाईंदी आहे। हू बिल्कुलु नई मुंहुं ख़ामोश हेठि निहारे रही हुई। अखियूं ॼण सदियुनि जूं ओजागियल हुजनि। चपन ते कारी राति जहिड़ो ख़ामोशी छायल हुई। हथनि ते लॻियल मेहंदीअ जो रंग ज़बरदस्ती शादी हुजण जो ॾेख ॾेई रहियो हो। चपन ते ॻाढ़ी सुर्खी चुमण लाइ एहतजाज करी रही हुई। मूं कुंवार जे अखियुनि में निहारण जी नाकाम कोशिश कई, पर कुंवार जो अखियूं उन जो साथ न ॾेई रहियूं। संदसि नज़र ऐं ख़्याल पंहिंजे ॻोठ जे गलनि में ॼण बचपन खां विञाई आई हुजे। मुंहिंजा ख़्याल कुंवार जी ख़ूबसूरतीअ जे समुंड में लुड़ी हलिया। ओचितो महिमान छोकिरीअ मूंखे हथ सां हल्को धिको ॾिनो। चयाईं, हाणे त मुंहुं ॾिसी वरितो, मुंहुं ॾिसण जो छा थो ॾेई। मुंहिंजो ध्यानु ईअं हटी वियो जीअं कुंवार जे चहिरे तां कंहिं प्राइमरीअ जे ॿार जो यादि कंदड़ सबक़ तां हटी वियो हुजे। मूं चयो, मूं वटि ॾियण लाइ आहे ई कुझु कोन। दुनिया जे अंदरि अहिड़ी का बि अनमोल ऐं ख़ूबसूरत शइ मौजूदु ई कोन्हे जेको मां इन महिमान शख़्स खे अर्पी सघां। हू बिल्कुलु ख़ामोश थी वई ऐं मां कमरे मञा निकिरी अॻिते क़दम वधाइण लॻसि।